महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा, ओ कल में पंदड़ मुसलमान अल्लाह सही तो के पैसो दिनवा रब सही तो के उम्रा भी नसीब करे, तो के हज भी नसीब करे, पर महबूब सही जाओ हे लफ्ज़ मुबारक गरीबन जे लाए आसानी फरमाया, मिस्कीनन जे लाए आसानी फरमाया। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जई दुनिया में पंजे पीमा जे चेहरे जी हिकड़ो दफो मुर्गी करे ज़ियारत फरमाई। महबूब सही फरमायो, अबे अम्मा जे चेहरे जे ॾिसण जे करे अल्लाह कबूल बिल हज जो सवाब लिखराए छॾींदो आहे। छा सां? अबे अम्मा जी खिदमत अञा भी गाल, अबे अम्मा जी खिदमत संभाल जोर अञा भी गाल, पर महबूब मुस्तफा करीम सही फरमायो, तवज्जा कर कलमे पढ़ंदड़ मुसलमान अज मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम दिल थी चवे मां पंहिंजे उन उनवान जे लिहाज़ सां ॿ टे ॻाल्हियूं अबे अम्मा जे लिहाज़ सां अर्ज़ करणु चाहियां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा पियो, अबे अम्मा जे चेहरे दे हिकड़े दफे निहारन जे करे अल्लाह कबूल पिल हज जो सवाब ॾींदो आहे। अलाए हो हज कबूल पवई अलाए न पवई, अलाए हो उम्रो कबूल पवई अलाए न पवई। हे कंहिंजो कौला अम्मा हलीमा साण जे लाल जो कौला, अम्मा आमिना साण जे गुलाब जो कौला, ॿिनी जहान जे सरदार साईं जो कौला, रहमतुल लिल आलमीन साईं जो कौला। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा पिया, तवज्जो कर मां छो तो को भेरो ॼाणायां, असां के वेसर जी बीमारी घणी आहे। साईं फरमाईंदा, हिकड़ो दफो पीउ माउ जे चेहरे जे निहारी दे अल्लाह कबूल पिल हज जो सवाब लिखराए छॾींदो आहे। सहारीअ में वेठो आहे, समूरनि सां खिली ॻाल्हाईंदे पीउ खे ॾिसे थो त ब्लड प्रेशर हाई थी थो वञे। घर में माउ ते दीद पइजी वई त हमरा जो ब्लड प्रेशर हाई। ओ मुंहिंजा कलमे पढ़ंदड़ मुसलमान नौजवान, अल्लाह जो वास्तो अथव, अल्लाह जो वास्तो अथव। महबूब साईं जे लफ्ज़ मुबारकनि ते नज़र त कर, फ़क़त पीउ माउ जे चेहरे जे ॾिसण जे करे कबूल पिल हज जो सवाब मिलंदो आहे। साईं जी ॿी हदीस बि बीठी आहे, अन-नज़रु इला वजहिल वालिदैन इबादत। साईं फरमाईंदा, अबे अम्मा जे चेहरे जे ॾिसण जे करे रुठल रब पर्ची पवंदो वा। केर थो पर्चे कंहिंजे करे? अन-नज़रु इला वजहिल वालिदैन इबादत। अबे अम्मा जे चेहरे जे ॾिसण जे करे रुठल रब पर्ची पवंदो आहे। नसीबन वारो उहो नौजवान जंहिंजो अबो बि ज़िंदा आहे, नसीबन वारो उहो नौजवान जंहिंजी अमड़ साइण बि ज़िंदा आहे। अल्लाहु अकबर। मूंखे ॿिनी जहाननि जे सरदार हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे लफ्ज़ मुबारक यादि बीहंदा, फरमाईंदा, ओ दुनिया वारो जेकरे मां मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं फरमाईंदा जेकरे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में हुजा हां, मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ंदड़ हुजा हां, होदो मूंखे जी जलम आमिना सैन सॾु करे हा, या बुनैया या मोहम्मद, या बुनैया या मोहम्मद, ओ मुंहिंजा बच्चा मोहम्मद करीम, ओ मुंहिंजा बच्चा मोहम्मद करीम। साईं जे लफ्ज़ मुबारक ते नज़र कजा, साईं ता फरमान, अम्मा जी जल सॾु करे हा, अम्मा जी जल सॾु करे हा। साईं जा लफ्ज़ मुबारक तो ॿुधायां, साईं फरमाईंदा, जेकॾहिं मुंहिंजी जीजल अमल साइण अमर जीजल साइण सॾु करे हा, ओ मुंहिंजा मोहम्मद, ओ मुंहिंजा बचा। साईं जा लफ्ज़ मुबारक लिखिया पिया। साईं फरमाईंदा, निमाज़ बनी बि जीजल खे जीअ जीअ करे जवाब ॾियां हा। छा बञा हा? मसइलो तो सम्झा। निमाज़ भी तुझी मुझी न हुई, निमाज़ मिठड़े मोहम्मद करीम साईं जी।
प्रोडी मां रियादु सालिन में सबक पढ़ाए अम्मा आशा साईं जी रिवायत अम्मा साईं फरमाए थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो भी एतरी ड्रिगी नमाज पढ़ंदा हा एडो बियनो ड्रिगो कंदा हा हता वरमत कदम आओ साईं जा कदम मुबारक सुजी विंदा हा नमाज भी इया हुई साईं फरमाइंदा ओ दुनिया वारा मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज भनी भी जीव जीव करे जी दिल के जवाब दिया थोड़ो थदरी दिल सां मूंखे ॿुधाए अॼु जीव रही आहे आवाज़ वॾा वेठा हो नौजवान वेठा अॼु जीव हली वई होॾे महबूब साईं फरमायो नमाज़ भनी बि जी दिल खे जीव जीव करे जवाब ॾियां अॼु जीव नाहे होॾो बि रहमत जो दरवाज़ो बंदि लॻो अबे अम्मा खे जीव जो जवाब नाहे त होॾो बि ॿाठ जो दरवाज़ो बंदि लॻो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा अबे अम्मा जे दुआ जे करे पाने जो रिज़्क़ वधी वेंदो वा कंहिंजे दुआ सां कंहिंजे अल्लाहु अकबर मां हीअं चवंदो आहे पंहिंजे नड़े ज़हन जे मुताबिक़ आलमन सगोरन खां दुआऊं घुराईंदो कर मुर्शिदन सगोरन खां दुआऊं घुराईंदो कर पर मां हीअं चवंदो आहे अबे अम्मा खां वधीक न धरतीअ ते न को मुर्शिद थियो आहे न को मुर्शिद थींदो अबे जहिड़ो ॿियो मुर्शिद कोई कोने मां जी दिल जहिड़ो ॿियो मुर्शिद कोई कोने महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मुबारक हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा जे मथों नबी से जे लफ्ज़ मुबारक ते नज़र कर रिज़ा रब फी रिज़ल वालिदैन व सख़्त रब फी सख़्तिल वालिदैन साईं फरमाइंदा जे मथों अबो अम्मा राज़िया उन जे मथों अल्लाह राज़िया केर राज़ी दुनिया में ॾाढा नाला रब अहिड़ा रखाया किताबनि में लिखियो पियो आहे चंद नाला अहिड़ा नाला खणंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा रब चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा मोहम्मद करीम चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा अबो चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा अम्मा चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा थोड़ो दिल सां जवाब जे नाले वठण सां चप चुमियूं ॾियनि कंहिंजो हक़ छा हूंदो हा जंहिंजे नाले वठण सां चप चुमियूं था ॾियनि तंहिंजो हक़ हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जा अजीब लफ्ज़ मुबारक अॼु नौजवाननि सां मां कचहरी करण आयो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हे लफ्ज़ मुबारक फरमाइंदा जे मथों अबो अम्मा नाराज़ नौजवान मुंहिंजे लफ्ज़नि खे यादि कर हुजूर जे हदीसुनि खे पंहिंजे सीने में समाई वञो साईं फरमाइंदा जे मथों अबो अम्मा नाराज़ तेजे मथों अल्लाह नाराज़ अबो अम्मा राज़ी अल्लाह राज़ी मिठो मोहम्मद करीम राज़ी सचो सल्लल्लाहु अबो अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़ मिठो मोहम्मद करीम नाराज़ अन्या ही भी हदीस याद कयो वञा महबूब मुस्तफा करीम संजा लफ्ज़ मुबारक फरमांदा अबो अम्मा नाराज़ तई रब वट काई भी इबादत कबूल को न पवंदई ए थोड़ो लफ्ज़ याद कर खोड़ तव्हांजा आलम सगोरा वेठा हन छा फरमायो अबो अम्मा नाराज़ थव रब वट काई भी इबादत कबूल काई इबादत हज कंदो वतंदे उमरा कंदो वतंदे मस्जिदूं ठाराए मदरसा ठाराए खैरो खैरातूं करे पर साईं जा लफ्ज़ मुबारक बिटा दी फलई युकबल इबादतुहुम साईं फरमांदा इबादत कबूल न पवंदई कंहिंजी इबादत कबूल न पवंदई जे मथों पीर मां नाराज़ वा
हदीस काढे के ये किताब काढे लिखा है अल्लाह अकबर अन्या भी हदीस ओ मुसलमान दुख्या लफ्ज थई दुख्या लफ्ज थई मतो कंजी जिंदगी जी आखिरी रात हुजे यार दुनिया में पकाई भी पकना है कोई भी इतबार ना है अजो रहमत जो दरवाजो खुलो पियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था पियो महबूब संदो लफ्ज मुबारक फरमाइन था जे मथो जी दिल नाराज वरी भी दोहराया तो फरमाइन जे मथों जी दिल नाराज उन जो मौत जे टाइम ते उनके कलमो नसीब को न थींदो हदीस ॿुधो साईं जा लफ्ज़ मुबारक कुरान अल्लाह जा न्यापा हदीस पाक मिठे मोहम्मद करीम जा न्यापा छा फरमायो जी जल नाराज तस मौत जे टाइम ते कलमो नसीब ॾाढा साईं ता फरमाइने जी जल नाराज तस मौत जे टाइम ते कलमो नसीब न थींदो जंहिंजो मौत जे टाइम ते कलमो नसीब न थियो चो त इन जी दुनिया भी तबाह थी वई आखिरत भी तबाह थी वई खुलासो तो ॿुधाइणो चाहियां ओ नौजवान अल्लाह जो वास्तो थी मां हे भी जुमला चवंदो रहंदो आहियां खोड़ चेहरा था नज़र अचनि जेके मुंहिंजे जंहिंखे मां सुञाणा थो वादनि में हूंदा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मुबारक ॿुधई दुनिया जे लिहाज़ सां मां हे भी जुमला चवंदो आहियां सॼी दुनिया लालच जी आहे जेकॾहिं बग़ैर लालच जे आहे हिकु अबो आहे बि अम्मा जी ज़ात आहे